सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जे हमले की मज़म्मत कई है। अवां खे आगाह कंदा हलूं, वॾे वज़ीर पाक फ़ौज के 2 ऑफिसरनि समेत 7 जवाननि की शहादत ते दुख जो इज़हार किया है। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहीद संदन क़ौमी हीरो ऐं मुल्क जो क़ीमती सरमायो आहिनि। दहशतगर्द कॾहिं भी पंहिंजी किरियल मक़सदनि में कामयाब न थींदा। अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं, सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जे हमले की मज़म्मत कई है। वॾे वज़ीर पाक फ़ौज के 2 ऑफिसरनि समेत 7 जवाननि की शहादत ते दुख जो इज़हार किया है। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहीद संदन क़ौमी हीरो ऐं मुल्क जो क़ीमती सरमायो आहिनि। दहशतगर्द कॾहिं भी पंहिंजी किरियल मक़सदनि में कामयाब न थींदा। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जे हमले की मज़म्मत कई है। वॾे वज़ीर पाक फ़ौज के 2 ऑफिसरनि समेत 7 जवाननि की शहादत ते दुख जो इज़हार किया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहीद संदन क़ौमी हीरो ऐं मुल्क जो क़ीमती सरमायो आहिनि। दहशतगर्द कॾहिं भी पंहिंजी किरियल मक़सदनि में कामयाब न थींदा।